जिस कम जे हवाले सां चयो वञे थो त उहा इशू जी सियासत करे थी, तव्हां हिन बारे में छा चवंदा? मां सम्झां थो त GSM क़ौमी महार रहबर सिंध साईं GN साहिब जे आज़ाद सिंधु देश जे प्रोग्राम अमल पैरा आहे जदोजहद करे पई। 7 नवंबर 2009 में कराची में लखे माण्हू गॾु थी सिंधु देश जी आज़ादीअ जी लाइ घुर कई, जंहिंमें को बि इशू कोन हो ऐं पूरी आलम इंसानियत जे लाइ, पूरे आलम दुनिया जे लाइ जेको अमन जो मोहब्बत जो पैगाम ख़सूसी तौर ते सिंध रखे थी ऐं उहो पैगाम जॾहिं सिंध आज़ाद थींदी त आज़ाद तरीक़े सां असीं दुनिया ते पहुचाइण में कामयाब बणी सघूं था। मां इहो सम्झां थो त GSM क़ौमी महार जी वाहिद जमायत आहे जेका सिंधु देश जी आज़ादी जे लाइ कमु करे पई, नज़रियाती तौर ते, तंज़ीमी हवाले सां, सियासी हवाले सां। असांजा जेके बि इज्तिमा थियनि था, जेके बि प्रोग्राम थियनि था, उहे सिंधु देश जी आज़ादी ते मबनी आहिनि ऐं मुसलसिल कारकुननि जी तरबियत पिया कयूं त जीअं इनकलाब ऐं आज़ादी जे लाइ माण्हुनि खे तयारु करे सघूं। जेके माण्हू दरअसल अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि पिया उहे पाण सिंधु देश जे मसइले ते क्लियर ऐं वाज़े आहिनि ई कोन। उहे जॾहिं सिंध जे बरंदड़नि मसइलनि खे जिस्कम खणंदी आहे त चवंदा आहिनि बाबा GSM क़ौमी महार हींअर इशूज़ जी सियासत करे पई। पर हाणे सिंध सां जेकॾहिं के मुसीबतूं लागू थियनि थियूं, पाणी जो मसइलो असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, हारी आबादकारी असांजे लाइ वॾे में वॾो मसइलो आहे, ॿिया बि मसइला आहिनि, पर GSM क़ौमी महार उन्हनि सभिनी मसइलनि खे उजागर कयो आहे। पाणी असांजी साह जो मसइलो आहे, ज़िंदगी आहे, उहो ख़तम थी वेंदो, सिंध ख़तम थी वेंदी। उन ते जेकॾहिं दरिया जे मथां डेम ॿधनि, कालाबाग डेम ठाहिनि या ग्रेटर थल केनाल ठाहिनि, सिंध ख़ामोश हुजे, ऐं सम्झां थो इहो वॾे में वॾो ड्रोब आहे। उन करे GSM क़ौमी महार हर सिंध जे नंढे वॾे मसइले ते सख़्त खां सख़्त एहतजाज कयो आहे। पंजाब जा रस्ता बंदि कया आहिनि, ट्रेनूं बंदि कयूं आहिनि, धरणा आया आहिनि। उहा हिकिड़ी जदोजहद जी वॾी तारीख़ आहे। ऐं उन वक़्त ते जेके बेअमल माण्हू आहिनि, जिन वटि न माण्हू आहिनि न जेके माण्हू जदोजहद में सिंसियर आहिनि, सिर्फ़ उहे चुकियूं कढी सघनि था, पर पंहिंजा अमल उन्हनि जा जेके आहिनि, जेके क़ौमी तहरीकनि खे कमज़ोर करण वारा अमल आहिनि, जेके रियासत हमला कराईंदी आहे त बाबा क़ौमी तहरीक जे अॻुवाणनि ऐं कारकुननि जे ख़िलाफ़ सिर्फ़ प्रोपेगेंडा कयो त जीअं हुनजा वर्कर माण्हू सिंध में रहंदड़ माण्हू मायूस थियनि। मां यकीन सां चई सघां थो त GSM क़ौमी महार आज़ादी मार्च हुजे जेको सखर खां वठी कराची ताईं कयो वियो, उहो बि पैगाम सिंध मार्च हो, सिधो सो आज़ादी मार्च हुयो। ऐं 7 नवंबर ते पहिरियों दफ़ो सिंध जी तारीख़ में एॾी वॾी तइदाद में माण्हू निकिता, जंहिंमें किन द न्यूज़ वारनि लिखियो त 2 लख खां मथे माण्हू आहे, जंग लिखियो त 4 लख हुया, कन अख़बारनि लिखियो 7 लख माण्हू आहे। पहिरियों दफ़ो लखनि जे तइदाद में, जंहिंमें रियासती जे तरफ़ खां इहा प्रोपेगेंडा कई वई त बाबा हिते बम ब्लास्टिंग थींदी, हिते माण्हू मरंदा, हिते फॾो थींदो, फसाद थींदो, त जीअं माण्हुनि जे अटेंडेंस ते असर पए जेको आहे। पर सिंध सॼी ॾिठो, सॼी मीडिया शाहिद आहे त उते लखनि जे तइदाद में माण्हू गॾु थिया, उते को बि इशू कोन हो। सभिनी माण्हुनि जो इहो ई हिकिड़ो नारो, न खपे न खपे पाकिस्तान, न खपे। ऐं अञा बि जेकॾहिं केरु अहिड़ी ॻाल्हि करे पियो त उहो कंहिंजे चवण सां फ़र्क़ु नथो पए। मिसाल तौर जिस्कम के अहिड़े इशू ते निकिती आहे जंहिंमें मुतालबो शामिल आहे, पाकिस्तान खां मुतालबो आहे, मां फलाणे माण्हू खे आज़ादु कयो या फलाणी ही शइ हीअं कयो या हीअं कयो। छा आज़ादी पसंद तंज़ीम स्टेट खां जेका दुश्मन आहे उन खां मुतालबो करे सघे थी या इहो दुरुस्त आहे? मां सम्झां थो त तव्हां असांजे जेकॾहिं जलसनि में शरीक थिया हो
साईं जी सालगिरह खां वठी जेके बि नंढा वॾा असांजा वॾा जलसा थियनि था, उते जिस्कम कॾहिं बि मुतालबो न आहे। असांजा दोस्त एजेंसियूं खणी अगवा करे वयूं आहिनि, गुम आहिनि, असीं हुनजे लाइ एहतजाज रिकॉर्ड कराईंदा आहियूं, दुनिया खे ॿुधाईंदा आहियूं त बाबा आकाश मल्ला, नूर मोहम्मद खासकेली बेॾोही गिरफ़्तार आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो। जेकॾहिं उनजे मथां केस आहिनि त उहे फौरी तौर ते अदालत में आंदा वञनि। मां सम्झां थो GSM क़ौमी महाज़ अहिड़ी रियासत खां जेका बेशर्म ऐं बेहया रियासत हुजे, जिते सच ॻाल्हाइण ते बंदिश हुजे, जिते माण्हू मज़लूम खणी मारे छॾनि, जिते अॼु बि हज़ारनि जे तइदाद में नौजवान बलोच गुम आहिनि, अॼु बि बलोचनि जा मसख़ थियल लाश पिया मिलनि, ऐं अहिड़ी सूरत में इन रियासत खां कहिड़ो मुतालबो कंदासीं? असांजे नज़र में त ज़ुल्फ़कार असांजो आसिफ अली ज़रदारी बि हुनजो नौकर आहे, हुनजी ग़ुलामी पियो करे। वज़ीर आज़म, पार्लियामेंट, असेंबलियुनि जी का हैसियत कोन्हे का। हिते अॼु बि पंजाब जी बालादस्ती आहे, फौज जी हुकुमरानी आहे, एजेंसियूं अॼु बि सियासत पियूं कनि। मां नथो सम्झां त उन्हनि खां वेही मुतालबो कजे। असीं हमेशह पंहिंजो मौक़ुफ़ दुनिया ताईं पहुचाईंदा आहियूं, दुनिया जे बाज़मीर इंसाननि ताईं, मुल्कनि ताईं पहुचाईंदा आहियूं, ऐं पंहिंजे माण्हुनि ताईं पंहिंजो मौक़ुफ़ पहुचाईंदा आहियूं त सिंध ग़ुलाम आहे, सिंध पंजाब जी कानूनी आहे, ऐं GSM क़ौमी महाज़ सिंध खे उन ग़ुलामी मां कढण जे लाइ आज़ाद सिंधु देश जे लाइ जदोजहद करे। GSM क़ौमी महाज़ वटि सिंधु देश जी हासिलात लाइ आमतौर अदम तशद्दुद जी पॉलिसी अख़्तियार कई वेंदी आहे। छा उन अदम तशद्दुद जी पॉलिसी खां सवाइ का अहिड़ी ॿी पॉलिसी या को ॿियो मौक़ुफ़ अंडर ऑप्शन या नज़र में आहे, या उनखे मुकमल रद्द करे? सिंध जी आज़ादी साईं GM सैयद जे ॾिनल फ़िक्र ऐं उन जे नज़रिये जी रोशनी में घुरूं पिया। साईं GM सैयद असांखे ॿुधायो आहे त सिंधु देश जी आज़ादी जदोजहद सां मिलंदी। हिकु दफ़े साईं GM सैयद कंदकोट में जलसे खे ख़िताब करे रहियो हो, ऐं सॼी सिंध जे जॾहिं अपर सिंध जे दौरे ते साईं निकितो हो त नौजवाननि कंदकोट में वठी हज़ारे फेर कया। साईं सख़्तु नाराज़ थी पियो त नौजवान वञी चाचे हफ़ीज़ कुरैशी खे वञी पासो वठी चयूं, साईं सिंध जी आज़ादी में ज़रूर फायरिंग त थींदी, जदोजहद त थींदी, वेर त थींदी। साईं वराणियो त हिकिड़ी बि गोली न हलंदी, पर सिंध जो माण्हू सिंधु देश जी आज़ादी जी घुरत करे। असां सिंधी क़ौम जे अर्ज़ी जेके इतिहाद में यकीन रखूं था, असां अवामी ताक़त में यकीन रखूं पिया। अवाम उहा वॾी ताक़त आहे, जेकॾहिं क़ौम लखनि करोड़नि जे तइदाद में निकिरी अचे त आउं सम्झां थो आज़ादी असांखे अवामी ताक़त सां मिलंदी। जीअं हिंदुस्तान में महात्मा गांधी वरिती, उन में अदम तशद्दुद जे बुनियाद ते लखे करोड़े माण्हू कॾहिं रस्तनि ते बीह रहिया, जदोजहद कई, उन में का बि वायोलेशन न हुई। ईरान में इनकलाब आयो, उते बि ख़ुमैनी हथियार खणी कोन आयो, अवाम निकिरी पियो। अॼु ट्यूनिस में माण्हुनि इनकलाब आंदो आहे, अवाम निकिरी पियो आहे, माण्हू निकिरी पिया आहिनि, हुकुमराननि खे भॼण जो रस्तो बि न मिलियो आहे जेको आहे। मिस्र में इनकलाब पियो अचे, जा ॿिनि जॻहियुनि ते जिते इनकलाब आया आहिनि उते अवामी ताक़त जे ज़रिए आया आहिनि। असां सम्झूं था माण्हू हिकिड़ो वॾो हथियार आहे। जेकॾहिं सिंध जो माण्हू ज़हनी तरह सिंधु देश जी आज़ादी खे तस्लीम करे थो, उन्हीअ खे सही सम्झे थो, पाकिस्तान जे वजूद खे गैर फिक्री सम्झे थो, सिंध जे लाइ नुक़सानकार सम्झे थो, त जेतिरो वक़्तु पाकिस्तान क़ाइमु रहंदो ओतिरो वक़्तु सिंधियुनि जे पीचीअ में ग़ुलामी जा कट वधीक सोढ़ा ऐं सोगा थींदा। इन शइ खे जॾहिं माण्हुनि महसूसु करणु शुरू कयो त माण्हू असांजो साथ ॾींदा। कल्ह माण्हू असांजे लाइ गॾु कोन थींदा। कल्ह ॻोठनि में वेंदा हुआसीं, माण्हू चवंदा हुआ GSM वारा काफ़र आया अथव, मुल्क जा दुश्मन आया अथव, मुल्क आया अथव।
उहा दुनिया जहान जो को गंद न हो जेको कुंपड़ कंदे न विछलाईंदा। पर अॼु तव्हां ॾिसो जिथे वञूं था लखनि जा मेड़ा काता थी वञनि। अॼु लखे माण्हू गॾिजी सिंध जी आज़ादी जी घुर पिया कनि। ऐं सम्झा थो साईं जीएमसी जे नज़रे में वॾी ताक़त ऐं सघ पैदा थी आहे। ऐं जेके माण्हू माण्हुनि खे गुमराह करण जे लाइ चवनि था त बाबा तशद्दुद जे ज़रिए असांखे आज़ादी मिलणी आहे, त मां सम्झां थो उहे माण्हुनि खे गुमराह पिया कनि। उहे हथरादू फटाका छोड़े क़ौमी तहरीक खे कुचलण जे लाइ माहौल पिया ठाहिनि। जवाहरलाल नेहरू चयो आहे त गैर मौसर कारवायूं, गैर मौसर ऐं खुफ़िया कारवायूं क़ौमी तहरीकनि जे लाइ कॾहिं बि फ़ाइदेमंद साबित न थी सघनि। उन करे असां चऊं था त अदम तशद्दुद एॾो हिकिड़ो वॾो हथियार आहे, उन सां दुनिया जी का बि ताक़त पहुची नथी सघे। अॼु फलस्तीननि पंहिंजा 4 नस्ल माराए चुका आहिनि, पर अॼु उहे बि टेबल खे वेहण खे वधीक तरजीह था ॾियनि। त असांजियूं ॻाल्हियूं वरी बि टेबल टॉक जे ज़रिए हल थींदियूं। उन करे असां नौजवाननि खे गुमराही जी तरफ़ न वठी वेंदासीं। असां हक़ीक़ी राह जेका साईं जीएमसी ॾसी आहे उहा वठी हलूं पिया ऐं असांखे नतीजा मिलिया आहिनि। ऐं मुस्तक़बिल में बि असांखे उमेद आहे त सिंध जो माण्हू जी निजात क़ौमी बद्धी जे ज़रिए, अवामी ताक़त जे ज़रिए, माण्हुनि जे समूंड जे ज़रिए हासिल थियणी आहे। उन ते असां पंहिंजो कमु कयूं पिया।